टंडो मसी वाक़े में जेका औरत क़त्ल कई वई कारी करार ॾेई रुबीना उर्फ़ ख़ालदा जे केस में जेको आहे मुख्य जेके ॿ जवाबदार आहिनि कैसर ऐं वली मोहम्मद उनखे फर्स्ट जुडिशियल मैजिस्ट्रेट ख़ैरपुर जी अदालत में पेश कयो वियो आहे। पुलिस पारां 14 ॾींहंनि जे रिमांड जी जेको आहे दरख़्वास्त ॾिनी वई आहे। हिन वक़्तु जेके आहिनि जवाबदार कोर्ट में मौजूदु आहिनि, जॾहिं त कोर्ट ॿिन्ही जवाबदारनि खे धार पुलिस खां अलॻि करे हिकु हिकु करे पिणु बयान वरिता आहिनि। हिन वक़्तु पुलिस जेको आहे कोर्ट खां 14 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड जी दरख़्वास्त कई आहे, मगर कोर्ट पारां अञा जवाबदारनि खां बयान वरिता पिया वञनि। काल जेको आहे सोशल मीडिया ते वीडियो वायरल थियो, जंहिंखां पोइ हीउ केस जेको आहे हाई प्रोफाइल थी वियो। पुलिस मुताबिक़ त ॿिया 18 ॼणा पिणु पुलिस हिरासत में वरिता विया आहिनि, जंहिंखां पुछा गुछा जारी आहे। 10 तारीख़ ते रुबीना उर्फ़ ख़ालदा खे सरियाम फायर करे राति जो क़त्ल कयो वियो हो। जंहिंखां पोइ जेको वीडियो आहे उहो काल वायरल थियो, जंहिंखां पोइ पुलिस वधीक 18 ॼणा बि गिरफ़्तार कया आहिनि। ॿिनि मुख्य जवाबदारनि खे कोर्ट में पेश कयो वियो आहे। जी।